अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। वालेकुम अस्सलाम। प्रोग्राम गुलन जड़ा ॿाड़ा साण करे अवां जी मेज़बान निशा कंवल। अॼु को प्रोग्राम अवां सभिनी जे समातुनि ताईं रसाइण लाइ असां साण गॾु फ़नी सहकारी आहे सैयद बशारत हुसैन। जॾहिं त प्रोग्राम गुलन जड़ा ॿाड़ा अवां सभिनी नंढड़नि पिटकड़नि साथियुनि जे लाइ पेश करे रहियो आहे प्रोड्यूसर कलीमुल्लाह शेख जी। प्यारा ॿारो कीअं आहियो अमीन सभु जी। त असांजी बि इहा ई दुआ आहे त अव्हां जेके असांजा नंढड़ा पिटकड़ा साथी आहियो, अव्हां जेके असांजा गुलनि जहिड़ा ॿार आहियो, अव्हां जिते बि हुजो आबाद हुजो, अव्हां जो घर अंगण, अव्हां जे मुल्कनि, अव्हां जे टेकनि ऐं हा अव्हां जी मासूम शरारतुनि साण महकंदो मुल्कंदो ऐं जरकंदो रहे आमीन जी। प्यारा ॿारो अॼु असांजे स्टूडियो में जेके साथी असांजा मौजूदु आहिनि, असांजा उहे साथी जेके असांखे पंहिंजे रेडियो सेट ते हिन वक़्तु इंतिहाई ध्यान ऐं प्यार सां ॿुधी रहिया आहिनि ऐं उन्हनि सभिनी गुलनि जहिड़नि ॿारनि खे प्रोग्राम गुलनि जहिड़ा ॿाड़ा में भली कार चवां थी जी। प्यारा ॿारो अॼु असांजे स्टूडियो में असांजा खोड़ सारा साथी मौजूदु आहिनि, उन्हनि जो तारीफ़ बि अवां साण कराईंदासीं, साण खोड़ सारियूं खटियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿोलियूं बि कंदासीं। नगमो असांजे प्रोग्राम जी सूंहं हूंदो आहे प्यारा ॿारो, उहो बि असां सभई गॾिजी ॿुधंदासीं। पर पहिरीं प्रोग्राम जी इब्तिदा में जेका अवां सभिनी पंहिंजे साथियुनि सां ॻाल्हि करणु चाहींदुसि सा इहा आहे त अॼुकल्ह पंहिंजे मुल्क पाकिस्तान में न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क में पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हिकिड़ी वबा फैलिजी रही आहे जंहिंखे असां कोरोना जे नाले सां सॾियूं था। सो उन जे हवाले सां तव्हांखे खोड़ सारी ख़बर बि हूंदी, पर असांजा उहे साथी जेके ॿारहाड़ीअ वारे इलाइक़नि में रहनि था जिन खे कोरोना जे हवाले सां काई ख़बर नाहे, त उन्हनि खे असां मुख़्तसिर इहो ज़रूरु ॿुधाईंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम जे ज़रिए त बार बार पंहिंजा जेके हथ आहिनि से साबुण सां धो, मानी खाइण खां पहिरीं बि पंहिंजा हथ धो ऐं कंहिं बि शइ खे टच करण खां पहिरियां छुअण खां पहिरियां जेकॾहिं तव्हांखे खंघि आहे, ज़ुकाम आहे या लेस आहे या बुख़ारु महसूसु थिए थो त हिकु त तव्हां सभ खां पहिरियां जल्दी पंहिंजे वालिदिन खे ॿुधायो ऐं पोइ पंहिंजे कंहिं बि वेझे कंहिं बि सुठे डॉक्टर खां उन हवाले सां चकास करायो। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हांखे खंघि अचे थी त अव्हां वात ते टिशू ॾेई ऐं पोइ खंघि ऐं टिशूअ जो इस्तेमालु करण खां पोइ जेकॾहिं तव्हांखे लेस ऐं ज़ुकाम आहे त उनखे चङे नमूने सां ज़ाया कयो त जीअं उहो ॿियनि माण्हुनि जे पहुच खां परे रही सघे। उन खां अलावा खाइण पीअण में ताज़ा मेवा जेके आहिनि उन्हनि जो घणे खां घणो इस्तेमालु कयो, पाणी घणे खां घणो पीओ, सब्जियुनि जो इस्तेमालु कयो ऐं पंहिंजा जेके हथ आहिनि उहे अव्हां बार बार धो त जीअं अव्हां हिन वबा खां बची सघो। जेके ॿारड़ा हूंदा आहिनि ऐं जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि उहे जल्दी बीमार थी पवंदा आहिनि ऐं का बि वायरस जेका हूंदी आहे उन्हनि ते जल्दी असरअंदाज़ थींदी आहे। सो बिना ज़रूरत जे घर खां ॿाहिरि न निकिरो ऐं जेकॾहिं निकिरो था त घणनि ॿारनि सां रांदि रूंद बि न करियो। अव्हां पंहिंजे घर में ई मौजूदु रहो, घर जे पंहिंजे घर में अव्हां जा भेण भाइर बि मौजूदु हूंदा, अव्हां उन्हनि सां रांदि खेॾी सघो था। जे न त अव्हां पाण बि रांदि खेॾी सघो था। खोड़ सारियूं रांदियूं हूंदियूं आहिनि, जीअं मिसाल तौरु अव्हां इहा बि रांदि खेॾी सघो था पंहिंजे भेणनि ऐं भाइरनि सां गॾिजी त तव्हां कंहिं बि मुल्क जो नालो लिखो ऐं जेको वधीक मुल्कनि जा नाला लिखी ॾेखारे उहो विनर। अहिड़े तरीक़े जूं खोड़ सारियूं रांदियूं हूंदियूं आहिनि जेके अव्हां पंहिंजे घर में पंहिंजे भेणनि भाइरनि सां खेॾी सघो था। ॿाहिरि हरू भरू तव्हां न वञो। मोकलूं आहिनि त इन हवाले सां बि पाण हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं, अॼु बि ॻाल्हि कंदासीं। सही आहे त अव्हां घर में वेही करे पंहिंजी पढ़ाईअ ते तवजा ॾियो ऐं किताब खोले ज़रूरु पढ़ो, रोज़ाना को न को सुठो मज़मून उहो पढ़ो। उन खां अलावा कोर्स खां अलावा ॿिया किताब बि अव्हां पढ़ी सघो था। कहाणियुनि जा किताब हूंदा आहिनि, आम मालूमात जा किताब हूंदा आहिनि, उहे अव्हां पढ़ी सघो था। जेकॾहिं अव्हां ड्राइंग सां दिलचस्पी रखो था त अव्हां ड्राइंग बि करे सघो था। ईअं अव्हां पंहिंजो जेको वक़्तु आहे उहो बि अव्हां जो जेको वक़्तु आहे सो बि सकार तो गुज़रंदो ऐं अव्हां हिन वबा खां बि बची सघंदव जी। प्यारा ॿारो असीं हलंदासीं पंहिंजे प्रोग्राम में मौजूदु ॿारनि जे तारीफ़ तरफ़। हींअर असां साण गॾु मौजूदु आहे असांजो नंढड़ो अदो, चाहींदासीं त हू जल्दी जल्दी सां माइक्रोफोन जे वेझो अचे, पंहिंजो नालो ॿुधाए। जी नालो ॿुधायो पंहिंजो। जो नालो उमेर अहमद शेख आहे। उमेर कहिड़ा हाल आहिनि? खैर आहे। थोरो ज़ोर सां त ॻाल्हायो न जी। उमेर कहिड़ी क्लास में पढ़ो था? 3 क्लास में पढ़ंदा आहियो। भला वॾा थी छा थियणु पसंदि कंदव?
फौजी थींदो। हींअर भला मोकलूं आहिनि त पोइ तव्हां घर में वेही पढ़ो था, पढ़ंदा आहियो? थोड़ा घणा पढ़ंदा आहियूं। थोरो घणो पढ़ंदा आहियो। ॾिसो थोरो घणो न, तव्हांखे बिल्कुलु इलाही पढ़णो आहे त जीअं जॾहिं तव्हांजा स्कूल खुलनि न त तव्हांजी पढ़ाई सुठी थियल हुजे ऐं सुठे तरीक़े सां तव्हांखे हर शइ यादि हुजे। न सिर्फ़ु पढ़ो पर लिखण जो कम बि तव्हांखे ज़रूरु करणु घुरिजे। इन सां तव्हांजा न सिर्फ़ु अखर जेके आहिनि उहे सुहिणा थींदा आहिनि पर तेज़ी बि ईंदी आहे लिखण वारे अमल में। सो पढ़ण सां गॾु गॾु घर में लिखण बि घुरिजे। ईअं न थिए जो तव्हांजो स्कूल खुले ऐं तव्हांखे पंहिंजा सबक़ जेके आहिनि से यादि ई न हुजनि ऐं पोइ तव्हां पंहिंजी टीचर खां मोट में दड़का वसूल कयो। अॼु भला तव्हां असांखे पंहिंजे साथियुनि खे छा ॿुधाईंदव? कुझु यादि करे आया आहियो? असांजो नबी नात। ठीकु आहे, ॿुधायो। असांजो नबी नात। ख़ुदा जो प्यारो असांजो नबी सदा जिए जियारो असांजो नबी अचण साण ते जे थियो रोशन जान असां नूर सारो असांजो नबी ॿुढा जे गुनाहनि में तन लाइ थियो कंदी ऐं किनारो असांजो नबी। जी ज़बरदस्त, सुभान अल्लाह। तव्हां असांखे नात ॿुधाई पर जेकॾहिं तव्हां नात असांखे सुर में ॿुधायो आहे त अञा वधीक ख़ुशी थिए हा। उमेर जे लाइ खोड़ सारी ताड़ी थी वञे। जी प्यारा ॿारो, असां सां गॾु मौजूदु आहे असांजी हिकिड़ी ॿी अदी। चाहींदासीं त हू जल्दी जल्दी सां माइक्रोफोन जे वेझो अचे ऐं पंहिंजो तारीफ़ कराए। जी पंहिंजो तारीफ़ करायो, नालो ॿुधायो जल्दी सां। आतका बतूल। आतका कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुल ठीक। सिंधी में भी याद का, उर्दू में भी याद का, दोनों प्रोग्रामों में याद का ही। सिंधी में कोई और सा बता। एडे केड़ो बेत पढ़ंदा हो? नहीं, ड्रामा वाले। ठीक है, बस बस। जी सब खां पहिरियां पंहिंजो नालो ॿुधायो पंहिंजे साथियुनि खे ऐं असांखे बि। सनम। सनम कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? बिल्कुल ठीक। कहिड़ी क्लास में पढ़ो था? 4 क्लास में पढ़ंदा आहियो। सनम 4 क्लास में पढ़ंदी आहे। सनम खे सभ खां वधीक कहिड़ो सब्जेक्ट पसंदि आहे? सिंधी पसंदि आहे। ऐं खाइण में कहिड़ियूं शयूं पसंदि कंदा आहियो भला? जल्दी ॿुधायो, कहिड़ी सब्जी तव्हांखे वणंदी आहे? भिंडी वणंदी आहे। मूंखे बि ॾाढी वणंदी आहे भिंडी। ज़रूरु खाईंदा कयो सब्जियूं। ऐं हींअर तव्हांखे सभ खां वधीक सब्जियुनि ऐं मेवनि जो इस्तेमालु करणु घुरिजे। उन सां गॾो गॾु पाणीअ जो इस्तेमालु बि करणु घुरिजे। जी आतका, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे सब्जी वणंदी आहे ऐं सब्जी तव्हां शौक़ु सां खाईंदा आहियो। 4हीं क्लास में पढ़ो था। वॾा थी छा थियणु पसंदि कंदव? डॉक्टर थींदव। अॼु भला मेकअप छो करे आया आहियो? कहिड़ी ख़ुशीअ में तव्हां मेकअप करे आया आहियो? हेॾे प्रोग्राम जे लाइ अचो पिया तंहिंजे करे? या हितां थी करे तव्हां पोइ पंहिंजे ॿियनि मिटनि माइटनि ॾे बि वेंदो? न, ठीकु आहे। हितां प्रोग्राम करे तव्हां सिधा ई घर वञिजो। सवेर बि पाण इहा ई ॻाल्हि कईसीं त बिना ज़रूरत जे घर खां ॿाहिरि न निकिरो। अॼु सनम असांखे छा ॿुधाईंदी? बेत ॿुधाईंदव। जी ॿुधायो। गुॾी अचोड़ी भेनर रांदि रचायूं नंढड़ी गुॾड़ीअ खे परिणायूं अचो गुॾीअ खे ज़ेवर पायूं भर्त भरियल पोशाक ॾकायूं गुलनि फुलनि जी सेज विछायूं ॾाज ॾियूं ऐं घर घुमायूं गॾिजी गीत ख़ुशीअ जा ॻायूं नंढड़ी गुॾड़ीअ खे परिणायूं गुॾड़ी बजी घर जी राणी पढ़ियल लिखियल ऐं सगल सियाणी रही हिन महिनत खां वेगाई खोटे न उनजो अनई आणी ॾियनि मुबारक मायूं ॾियायूं नंढड़ी गुॾड़ीअ खे परिणायूं। जी प्यारा साथियो, असांजी नंढड़ी साथी सनम असांखे तमामु सुठो बेत ॿुधायो जंहिंमें ज़िक्र हुयो गुॾियुनि जो। जी सनम, भला तव्हां असांखे इहो ॿुधायो, तव्हां गुॾीअ सां रांदि खेॾंदा आहियो? जी। वणंदी आहे? जी। पोइ तव्हां गुॾी खणणु पसंदि कंदा आहियो या वरी गुॾो खणंदा आहियो? गुॾी खणंदा आहियो। ठीकु आहे। सनम जे लाइ खोड़ सारी ताड़ियूं थी वञनि हिकु दफ़ो बि। जी प्यारा ॿारो, असां साण गॾु मौजूदु आहे असांजी हिकिड़ी ॿी अदी। जी नालो ॿुधायो पंहिंजो। मुंहिंजो नालो कंवल आहे। कंवल, कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु। बिल्कुलु ठीकु आहियो। कंवल, भला तव्हांजो नालो इहो कंहिं रखियो आहे? अम्मीअ रखियो आहे। तव्हांखे ख़बर आहे कंवल त कंवल गुल जो नालो आहे? जी। बिल्कुलु। ॾिठो आहे भला? जी। किथे हूंदो आहे? नदीअ में न हूंदो आहे, डंडनि ऐं तलावनि में थींदो आहे न।
जी ठीकु आहे। ऐं कमल जी माना अचे थी? कमल माना साफ़ सुथरो पाकीज़ा। ठीकु आहे। कमल तव्हां अॼुकल्ह मोकलूं आहिनि, तव्हांखे बि मोकलूं आहिनि, पोइ तव्हां घर में पढ़ंदा आहियो, पढ़ाई खे टाइम ॾींदा आहियो? जी केतिरो टाइम ॾींदा आहियो? 100%। 100% ॾींदा आहियो? वाह वाह, 100% ॾींदा आहियो। त जेकॾहिं भला मां तव्हां खां इहो पुछां त तव्हां केतिरा कलाक पढ़ंदा आहियो, पोइ तव्हां असांखे कहिड़ो जवाबु ॾींदव? 5 कलाक। 5 कलाक पढ़ंदा आहियो, सुठी ॻाल्हि आहे, पढ़ो था। ज़रूरु पढ़णु घुरिजे, किताब बिल्कुलु बंदि करे न रखणु घुरिजे, पढ़जे बि ऐं पढ़ण सां गॾु गॾु लिखजे बि ऐं यादि बि करणु घुरिजे, ईअं न? त जीअं जॾहिं तव्हांजूं मोकलूं ख़तमु थियनि ऐं मोकलुनि खां पोइ तव्हांजा जॾहिं इम्तिहान थींदा न मोकलुनि खां पोइ, त तव्हां हुन में सुठे नंबरनि सां पास थी सघो। अॼु कमल असांखे ऐं पंहिंजे साथियुनि खे छा ॿुधाईंदी? गुलाब जो गुल। गुलाब जो गुल, ठीकु आहे। इहो बेत जो उनवान आहे, गुलाब जो गुल, ईअं न? ठीकु आहे, ॿुधायो। गुलनि जे गुलाब मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोतियुनि जो मुहंदार गुल, वणे वाह दिलि खे गुलाबी थो रंग, थियो सुहन सावक जो सिंगार, गुल पके थोड़े इंसान सभ खे पसंदि थिए, आदमी जे ॻीचे हार गुल संदस बोए सुरही ऐं ॾाढी सुठी करे अतर खे थो ही नरवार गुल, सगोरी धणी जे भलाई घणी, मरीज़न जो बेहद मददगार गुल, गुलनि जो बेहद मददगार गुल, मरीज़न जो बेहद मददगार गुल, गुलनि जीअं रसायूं सभनि खे सुगंध त हर को अव्हां सां करे प्यार गुल। जी प्यारा ॿारो, कमल असांखे बेत ॿुधायो, पर कमल जो बेत जेको आहे न थोरो थोरो कचो आहे, ऐं कमल जीअं चवे थी त उहा 100% पढ़ंदी आहे घर में। जेकॾहिं 100% तव्हां कमल पढ़ंदा आहियो घर में, त पोइ तव्हांजो बेत थोरो कचो न हुअणु घुरिजे हा। बहरहाल असां तव्हांखे कुझु नथा चऊं, एतिरो ज़रूरु चवंदासीं त ॿिए भेरे जॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ अचो, त जेको बि बेत, जेका बि शइ असांखे हिते वेही ॿुधायो, उहा सुहिणे नमूने सां यादि करे अचो। कमल जे लाइ ताड़ियूं थी वञनि। जी प्यारा ॿारो, असांजे स्टूडियो में असांजा खोड़ सारा साथी मौजूदु आहिनि, उन्हनि जो तारीफ़ बि अव्हां साण कराईंदासीं ऐं साण ॻाल्हियूं ॿोलियूं बि कंदासीं। जी प्यारा ॿारो, अव्हां नगमो ॿुधंदव? जी त पोइ अचो त गॾिजी ॿुधूं था हींअर नगमो। जी प्यारा ॿारो, अव्हां नगमो ॿुधो, अव्हां सभिनी खे कीअं लॻो? ॾाढो सुठो, त पोइ ताड़ियूं थी वञनि। जी प्यारा साथियो, असीं हिकु दफ़ो वरी हलंदासीं ॿारनि जे तारीफ़ तरफ़। त असां साण गॾु मौजूदु आहे असांजो अदो, चाहींदासीं त हू जल्दी जल्दी सां माइक्रोफोन जे वेझो अचे ऐं पंहिंजो तारीफ़ पंहिंजे समूरनि साथियुनि सां कराए। जी पंहिंजो तारीफ़ करायो। जी, मुंहिंजो नालो लतीफ़ अहमद शेख आहे। लतीफ़, तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? जी, मां 9th क्लास में पढ़ंदो आहियां। 9th क्लास में पढ़ंदा आहियो? कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 7th क्लास में पढ़ंदो। 7th क्लास में पढ़ंदा आहियो। वॾा थी छा थियणु पसंदि कंदव भला? इंशाल्लाह इंजीनियर। इंशाल्लाह इंजीनियर। ज़रूरु तव्हां इंजीनियर थींदव वॾा जॾहिं थींदव त। उन जे लाइ त इलाही सारी महिनत करणी पवंदी आहे। पोइ भला तव्हां केतिरी महिनत कंदा आहियो? इलाही कंदो आहियां, घर में बि पढ़ंदो आहियां। ठीकु आहे। स्कूलनि में बि स्कूल में बि पढ़ंदा आहियो। हींअर त स्कूल जूं मोकलूं आहिनि, पोइ तव्हां घर में वेही करे पढ़ो था। बाबा छा मसइलो आहे? छा मसइलो अथव? खिली वठो भला, खिली वठो। ठीकु आहे। जी सुठी ॻाल्हि आहे लतीफ़, तव्हां घर में पढ़ो था ऐं पढ़णु बि घुरिजे। हींअर स्कूल जूं मोकलूं आहिनि, त जेकॾहिं तव्हां न पढ़ंदव, खोड़ सारा साथी जीअं असांजा अहिड़ा आहिनि जेके थेला रखी छॾनि था पिया, त तव्हांजी जेका पढ़ाई आहे उहा इलाही मुतासिर थींदी। सो घर में तव्हांखे किताब ज़रूरु खोलणु घुरिजनि, ज़रूरु पढ़णु घुरिजे ऐं कोर्स जी किताबनि सां गॾोगॾु तव्हां ॿिया किताब बि पढ़ी सघो था। जी लतीफ़, अमां असांखे पंहिंजे साथियुनि खे छा ॿुधाईंदो? अॼु मुंहिंजो उनवान आहे रेल गाॾी।
रेलगाॾीअ जे हवाले सां तव्हां असां सभिनी साथियुनि खे ॼाण ॾींदव ईअं न? जी। ठीकु आहे, ॿुधायो। रेलगाॾी अॻाटे ज़माने में हिकु शहर खां ॿिए शहर ताईं वञण लाइ माण्हू घोड़नि उठनि गॾनि ऐं ढॻे गाॾियुनि ते सफ़र कंदा हुआ। उन में घणो वक़्तु लॻी वेंदो हो, पर हाणे अचु वञ जा केतिरा ई वसीला मौजूदु आहिनि। उन्हनि मां रेलगाॾी बि हिकु वसीलो आहे। रेलगाॾी थोरे वक़्त में तमामु घणो फ़ासिलो तय कंदी आहे। रेलगाॾीअ में इंजण ऐं माण्हुनि जी वेहण लाइ केतिरा ई गाॾा हूंदा आहिनि। रेलगाॾीअ खे इंजण छिकींदी आहे। अॻे इंजण बाफ़ ते हलंदी हुई, पर हाणे डीज़ल ऐं बिजलीअ ते हली थी। रेलगाॾी लोह जे पटड़ियुनि ते हलंदी आहे। मुसाफ़िर रेलगाॾियुनि खां सवाइ मालगाॾियूं बि हलाईंदा आहिनि। मालगाॾियूं वॾा ऐं ॻरा सामान खणी हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं रसाईंदियूं आहिनि। रेलगाॾी जी इंजण स्टेफनसन नाले हिकु जॉर्ज स्टेफन नाम है एक जॉर्ज स्टेफेंस नाले हिकु साइंसदान इजाद कई। असांजे मुल्क में पहिरीं रेलगाॾीअ जी पटड़ी कोटरी ऐं कराचीअ जे विच में विछाई वई। उन खां पोइ सॼे मुल्क जे शहरनि खे रेल जी पटड़ीअ वसीले ॻंढियो वियो। अॼु बि माण्हू सैर ऐं सफ़र जी जदीद सहूलतुनि हूंदे बि रेलगाॾीअ में सफ़र कनि था। जी लतीफ़, तव्हां असांखे रेलगाॾी जे हवाले सां तमामु सुठी ॼाण ॾिनी त रेलगाॾी कॾहिं ईजाद थी, कंहिं ईजाद कई ऐं पहिरियां जेको आहे असांजे मुल्क में रेल जूं पटड़ियूं किथे विछायूं वयूं। असां ऐं असांजे तमामु साथियुनि जे ॼाण में खोड़ सारो इज़ाफ़ो थियो। भला तव्हां सभई असांखे इहो ॿुधायो त तव्हां सभिनी रेल ॾिठी आहे ऐं कंहिं रेल में सफ़र कयो आहे? सभिनी कयो आहे? वाह वाह, सभिनी जे लाइ ताड़ी। जी प्यारा साथियों, असां साण गॾु मौजूदु आहे असांजी हिकिड़ी ॿी अधी चाहींदासीं त उहो जल्दी सां हेडिंग चाढ़ियूं। सुठियूं ॻाल्हियूं। जी प्यारा ॿारो, असां साण गॾु मौजूदु आहे असांजी हिकिड़ी ॿी अधी चाहींदासीं त हू जल्दी सां पंहिंजो तारीफ़ पंहिंजे साथियुनि सां कराए। जी नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो किंजा बतूल। जी किंजा, कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु आहियो। माइक्रोफोन ॾे ॾिसी ॻाल्हायो न त जीअं तव्हांजो आवाज़ तव्हांजा साथी सही नमूने सां ॿुधी सघनि। जी। कहिड़ी क्लास में पढ़ो था? 8th क्लास में पढ़ंदा आहियो। वॾा थी छा थियणु पसंदि कंदा? डॉक्टर थींदा। वाह वाह। पढ़ाई खे केतिरो टाइम ॾींदा आहियो डॉक्टर थियण जे लाइ? इलाही। केतिरो? इलाही मां केतिरो? जंहिं वक़्तु फारिग हूंदा आहियूं तंहिं वक़्तु पढ़ंदा आहियूं। जीअं राति थी, जीअं फारिग थियासीं। ठीकु आहे। जेकॾहिं अव्हां खां इहो पुछां सवाल त डेली जे बुनियाद ते, रोज़ाना जी बुनियाद ते तव्हां पंहिंजी पढ़ाई खे केतिरो वक़्तु ॾींदा आहियो त तव्हां केतिरा कलाक असांखे ॿुधाईंदो? मतिलबु 2 कलाक। जीअं 2 कलाक सुबुह जो, 2 कलाक मंझंदि, 2 कलाक राति। ठीकु आहे। टोटल इहे घणा थिया इहो ॿुधाए न असांखे। इलाही सारा कलाक थी विया। इलाही सारा कलाक थिया। इन जो मतिलबु आहे तव्हां कॾहिं ॻणिया न आहिनि त तव्हां डेली केतिरा कलाक पंहिंजी पढ़ाई खे ॾियो था, पर हर 2 कलाकनि खां पोइ तव्हां ॿिया 2 कलाक पढ़ंदा आहियो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांजूं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जॾहिं तव्हां वॾियूं थींदियूं त ज़रूरु डॉक्टर थींदव। अॼु असांखे पंहिंजे साथियुनि खे छा ॿुधाईंदव? सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदव। सुठियूं ॻाल्हियूं। जी ॿुधायो। अल्लाह साईं खे हर हंधि हाज़िर ॼाणो। माउ पीउ उस्तादनि ऐं वॾनि जो एतिराम करियो। पींघे खां क़बर ताईं इल्मु पिरायो। नंढनि सां प्यार करियो। सदाईं सच ॻाल्हायो। ग़रीबनि जी सार लहो। पाड़ेसिरियुनि जो ख़्यालु करियो। सदाईं साफ़ सुथरा रहो। हर कमु वक़्त ते करियो। जानवरनि ते कहर न करियो। कहल करियो।
जी बिल्कुलु असांखे असांजी अदी तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं. असांखे ज़रूरु पंहिंजे जानवरनि ते रहम करणु घुरिजे, उन्हनि जे खाधे पीते जो ख़्यालु रखणु घुरिजे, उन्हनि जी सफ़ाईअ जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं उन खां अलावा पंहिंजी सफ़ाईअ जो पिणु ध्यानु रखणु घुरिजे त जीअं असीं हिकु सुठी ऐं सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघूं. जॾहिं असीं सिहतमंद हूंदासीं त असांजो ज़हन बि सिहतमंद हूंदो ऐं सिहतमंद जिस्म ऐं सिहतमंद जिस्म ऐं सिहतमंद ज़हन सुठी तरीक़े सां कमु करे सघंदा आहिनि. जेकॾहिं तव्हांजो ज़हन सिहतमंद हूंदो, अवां पाण सिहतमंद हूंदो जिस्मानी लिहाज़ सां, त सुठे नमूने सां पढ़ी सघंदो ऐं पढ़ाईअ में सुठा नंबर पिणु हासिलु करे सघंदो. जी प्यारा ॿारो, असां साण गॾु मौजूदु आहे असांजी हिकिड़ी ॿी नंढड़ी पितकड़ी साथी. जी नालो ॿुधायो. फ़ाइज़ा कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु आहियो. भला फ़ाइज़ा, तव्हां जे रंग जा अॼु कपिड़ा पाए आया आहियो, इहो रंग तव्हांखे वणंदो आहे? कहिड़ो रंग पाए आया आहियो तव्हां अॼु? स्किन कलर पाए आया आहियो. स्किन त न आहे, त गुलाबी कलर आहे. हीअ त गुलाबी रंग आहे, तव्हां हिनखे स्किन कलर था चओ. भला तव्हांखे रंग सुञाणण ईंदा आहिनि? कहिड़ा कहिड़ा रंग हूंदा आहिनि? रंगनि जा नाला ॿुधायो जल्दी जल्दी सां. ठीकु आहे. वाह 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 वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. अदी असांखे रंगनि जा नाला ॿुधाए थी. थोरो ज़ोर सां ॻाल्हायो. अॼु भला छा ॿुधाईंदव असांखे? ॿुधायो. हिकिड़ी हुई नंढड़ी का, हुन जे हेठां पीता चाॿीअ सां हू हलंदी हुई. जी प्यारा ॿारो, असांजी जेका हीअ अदड़ी आहे, जीअं असांखे सवेर रंगनि जा नाला बि ॿुधाया, उनखां बैदि थोरो विसरी वियो आहे. इलाही नंढड़ी आहे, उनजे करे अदी खे असां कुझु नथा चऊं. ॿिए भेरे ज़रूरु बैदि यादि करे ईंदी. रंगनि जा नाला बि ॿुधाया अथई, उनजे करे अदी जे लाइ खोड़ सारियूं तारियूं थी वञनि. जी प्यारा ॿारो, असां साण गॾु मौजूदु आहे असांजी हिकिड़ी ॿी अदी. जी नालो ॿुधायो. फातिमा, तव्हां हेॾे जोश सां नालो ॿुधायो आहे. पंहिंजो लॻे थो तव्हां अॼु इलाही ख़ुशि बि आहियो, ठीकु बि आहियो. ईअं आहे न? ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. फातिमा कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे? 3 क्लास में पढ़ंदी आहे. फातिमा खे कहिड़ो रंग वणंदो आहे भला? सभु रंग वणंदा आहिनि. कहिड़ा कहिड़ा नाला ॿुधायो तव्हां? ॾिसूं. रेड, येलो, ग्रीन, पिंक, पर्पल, ब्राउन. सभु सिंधी में ॿुधायो. ठीकु आहे, ॿिए भेरे तव्हां असांखे सिंधी में रंग ज़रूरु ॿुधाइजो. सब्जियुनि जा नाला ईंदा आहिनि तव्हांखे? ॿुधायो. भिंडी, वाङण, करेलो, पटाटा. ठीकु आहे. इन्हनि सभिनी मां वधीक कहिड़ी सब्जी खाइणु पसंदि कंदा? भिंडी वणंदी आहे तव्हांखे? ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. ज़रूरु तव्हांखे सब्जियूं खाइणु खपनि. सब्जियूं असांजी सिहत जे लाइ तमामु मुफ़ीद हूंदियूं आहिनि, तमामु फ़ाइदेमंद साबित थींदियूं आहिनि. ऐं सब्जियुनि सां गॾु गॾु जेके ताज़ा मेवा आहिनि उहे बि ज़रूरु तव्हांखे खाइणु खपनि. उन्हनि जो जूस बि तव्हांखे ज़रूरु पीअणु खपे. ऐं हा प्यारा ॿार, हिकिड़ी ॿी ॻाल्हि अव्हां सां करणी आहे. सा इहा त हींअर जेका मौसम थोरी तब्दील थी रही आहे, थोरियूं गर्मियूं जेके आहिनि से शुरू थी वियूं आहिनि. हिन मौसम में तव्हांखे जल्दी थधो पाणी न पीअणु घुरिजे. ऐं जेका आइस्क्रीम आहे उहा खाइण खां बि तव्हां फ़िलहालु परहेज़ कयो, त जीअं हीअ जेका वबा आहे असांजे मुल्क में हिन वक़्तु पखिड़ियल, उहा जेसि ताईं ख़तमु थी वञे तेसि ताईं तव्हां इन्हनि शयुनि खां ऐं ॿाहिरियुनि शयुनि खाइण खां पासो करियो. अॼु तव्हां असांखे ऐं पंहिंजे साथियुनि खे छा ॿुधाईंदो? ठीकु आहे, ॿुधायो. मुंहिंजी अमर बेत मूंखे कंहिं थी खीर पीआरे, प्यार मज़ा थी गोद विहारे, ख़ुशि थी हर मूं ॾिनियारे. मुंहिंजी अमर पंध कंदे जो धिको खाधुमि, कंहिं खणीअ थी छाती हलातुमि, प्यार मज़ा थी बाकुर पातुमि. मुंहिंजी अमर तूं कई मूं सां आ भलाई, तंहिं लाइ करियां शुकुर सदाई. मोर न विसरे तुंहिंजी चङाई, मुंहिंजी अमर निंड फिटी मूं जॾहिं थी पई, कंहिं थी सुम्हारियो लोली ॾेई, छॾे न मूंखे कॾहिं वई. मुंहिंजी अमर सुबुह सांझी साल लधाई, खाधो पीतो कीअं थी ॾिनाई, मूं ते पंहिंजो साह छॾाई. मुंहिंजी अमर वॾी जॾहिं वॾे जॾहिं आउं वॾो थींदुसि,
सुख सुयम आऊं सुख ॾींदुसि सवें आऊं तोखे सुख ॾींदुसि। सुयम आऊं सवें सवें आऊं वरी तोखे पढ़ सुख ॾींदुसि सवें सुख सवें आऊं तोखे ॾींदुसि तोते पंहिंजो साथ छॾींदसि मुंहिंजी अमड़। मुंहिंजी अमर। जी प्यारा ॿारो, इन ते अॼु को प्रोग्राम गुलनि जहिड़ा ॿारड़ा पंहिंजी पुॼाणी तरफ़ रसियो। ऐं हे सवांजी मेज़बान निशा कमल। अॼु को प्रोग्राम सभिनी जी समातुनि ताईं रसाइण लाइ असां साण गॾु फ़नी सहकारी हुयो सैयद बशारत हुसैन। जॾहिं त प्रोग्राम गुलनि जहिड़ा ॿारड़ा अवां सभिनी नंढड़नि पितकड़नि साथियुनि जे लाइ पेश कयो प्रोड्यूसर कलीमुल्लाह शेख। वरी मिलण ताईं अल्लाह निगहबान। पाकिस्तान जिंदाबाद।